जी नाज़रीन, असी इन वक्त मौजूद आहियूं गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल नवारी शरीफ बनते ते फर्नीचर की खोट है। हिते जेको आहे सो बिजली की लंबी लोड शेडिंग जेका है उनके करे ॿारनि जा शागिर्दनि जा जेके मसइला आहिनि ऐं असीं जेको आहे सो वठंदासीं व्यूज़ असांजे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल वन जे पंहिंजो प्रिंसिपल जा त संदन जो चवणु छा आहे। 4 स्कूल ॿार आहिनि, 5 स्कूल हिते नवारी वन आहे ऐं हिन सां गॾोगॾु 8-9 स्कूल जेके से इसाक समेत उहो बि थोरा शिफ्ट कया आहिनि। तॾहिं करे त फंड परे हुजण जे करे ॿारनि खे तकलीफ़ हुई, गर्मी जे करे उन्हनि जी ख़्वाहिश हुई ऐं उन्हनि जी जेका ॻाल्हि जाइज़ डिमांड हुई, असां उन्हनि खे होॾां सेंटर करे मुक़ररु करे ऐं उते जेको सो जेके स्कूल आयल आहिनि इसाक समेत उहे आहिनि ख़बर ख़ान चांडियो, यारमन चांडियो, इसाक समूह पाण आहे, वली मोहम्मद उनड़, अमन खान चांग, जाफ़र चांग ऐं ताजमल किराम। त इहे स्कूल उते आहिनि। उनखां अलावा ॿियो सेंटर आहे असांजी यूसी नवारी शरीफ जो अलामा खान जमाली। क्लास 4-5 जा शुरू आहिनि। असांजो स्कूल गवर्नमेंट प्राइमरी स्कूल वाशिफ 2 सेंटर स्कूल आहे। हिते टोटल 8 स्कूल आहिनि जिन जा ॿार हिते आया आहिनि, जिन जो तइदाद 141 आहे। उहे ॿार जेके आहिनि से इम्तिहान ॾेई रहिया आहिनि। असां वटि माना बिल्डिंग जी घटिताई जे करे असांजे हेठियां क्लास आहिनि, क्लास 1 खां वठी क्लास 3 ताईं असां मोकल ॾिनी आहे, छो त असां वटि जॻह कम घटि आहे, क्लास घटि आहिनि, इन जे करे ॿारनि जी खे विहारे न पिया सघूं। ऐं इन खां अलावा फर्नीचर जा मसइला आहिनि, फर्नीचर जी खोट आहे। इन जे करे असां हेठियुनि क्लासुनि खे छुटी ॾेई छॾी आहे। सिर्फ़ु 4-5 जा जेके असां इम्तिहान हिन सेंटर ते थी रहिया आहिनि। गर्मी जी मौसम आहे, पर इन दौरान बि अॼु पेपर शुरू आहिनि, पर बिजली जेका असां न आहे, त लाइट जो तमामु घणो बहिरान आहे, जंहिंजे करे ॿार वीचारा गर्मी में जेको आहे सो इम्तिहान ॾेई रहिया आहिनि। असांखे गुज़ारिश कंदासीं त दौरान पेपर जेके आहिनि घटि में घटि बिजली जो हुजणु लाज़मी आहे, जीअं ॿार जेके सुठे नमूने सां ऐं बग़ैर कंहिं माना मसइले जे जेको आहे सो पेपर ॾेई सघनि। मतो फ़कीर कॉलेज जो हेडमास्टर DBS खां दरवान। अॼु असांजे स्कूल में एनुअल एग्ज़ामिनेशन 2021-22 शुरू थी चुको आहे। उनमें 4थे क्लास खां वठी 8थे क्लास ताईं पेपर थी रहिया आहिनि। तो हींअर गर्मी तमामु घणी आहे। उनखां अलावा फर्नीचर जी खोट आहे, उहे बि असांखे थोरो पूरा करे ॾियनि। असांखे ॿार असांजी स्ट्रेंथ वधीक आहे, तो असांखे एक्स्ट्रा कमरा जेके सो असांखे ठाराए ॾियनि। चर्च जी खोट आहे, उहा बि असांखे पूरी करे ॾिनी वञे। स्कूलनि जी असां विज़िट जेका कई उहो तव्हां ॿुधा व्यूज़ असांजे स्कूलनि जे प्रिंसिपलनि जा। ते इहा ई शिकायत रही त सेंटर जीअं थिया आहिनि ऐं उते 10 बि स्कूलनि जा छोकिरा या शागिर्दाणियूं इम्तिहान ॾियणु आयूं आहिनि। उते तव्हां ॾिठो आहे त फर्नीचर जी खोट आहे ऐं प्रिंसिपलनि इहा ई ॻाल्हि कई आहे त असां 1 खां वठी 3 दर्जे वारनि खे मोकल ॾेई छॾी आहे। जिते इहे मसइला खयों आहे, ये बिजली जो मसइला, उते हेठे यानी क्लासनि जी तइलीम मुतासिर थी आहे। कैमरामैन समीर साहिल मेमन सां गॾु साहिल मेमन, सिंध आवाज़ न्यूज़ बती।